अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में बलिकार आम मारवी थीम शामिल के हेडलाइंस। हुकूमती इत्तेहाद ने PTM जो सरबराही इजलास अॼु वॻे तलब इजलास में सुप्रीम कोर्ट के फैसले बाद मुस्तक़बिल जी हिकमत अमली ते वीचार कयो वेंदो। इजलास में मौलाना फजल रहमान, शहबाज शरीफ, बिलावल भुट्टो सरदारी ऐं ॿिनि इत्तेहादी पार्टियुनि जा अॻवान शिरकत कंदा। नई शिकल में अदालत ॾांहुं हलियो वियो आहे। अदालतनि जे चवण ते 18 तरमीम करणु ग़लती हुई। उन वक़्त जवाब ॾिनो वञे हा त वक़्तु न अचे हा। ईअं नथो थी सघे त मुल्क में ॿ आइन हलनि। आइन ठाहिण अदालतनि जो कमु न आहे। जुडिशियल रिफॉर्म्स तां जवे जो सफ़र मुकम्मल न थी सघंदो। पीपल्स पार्टी जे चेयरमैन ऐं पढ़ी वज़ीर बिलावल भुट्टो सरदारी जो क़ौमी असेंबली में ख़िताब। संदसि चवणु आहे त मर्ज़ी जा फ़ैसिला न थियनि त मुल्क टे टुकड़ा करण जूं ॻाल्हियूं ई न थियनि। इदारनि जो किरदारु तकरारी न हुजणु घुरिजे। सुप्रीम कोर्ट जो मतिलबु रुॻो चीफ जस्टिस न समूरा मेंबर आहिनि। सिलेक्टेड इक़्तिदार लाइ इदारनि खे तकरारी बणाए रहियो आहे। लाडले के 15 साल पाले पियो। इदारनि ॾींहं राति लाडले लाइ कमु कयो। पार्लियामेंट ते हमलो थियो। सुप्रीम कोर्ट ते किना कपिड़ा टंगिया विया। अॻूणी हुकूमत में करप्शन रिकॉर्ड टोड़िया विया। ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल मौसम अॻूणी हुकूमत में रिकॉर्ड करप्शन थी। फॉरेन फंडिंग केस में भारत ऐं इसराइल इमरान खान जी मदद कई। मालूम जवाब विलियम ट्री केस ऐं मोन इस्लाही ख़िलाफ़ केस बंदि थियो। कंहिं नोटिस न वरितो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो क़ौमी असेंबली में ख़िताब। चयाईं मासी में जॾहिं बि मार्शल लॉ लागू कई वई त मुल्क खे नुक़सान पहुतो। मार्शल जे नतीजे में मुल्क ॿिनि हिस्सनि में विराइजी वियो। लालू चवे थो त हू न रहंदो त मुल्क टुकड़ा टुकड़ा थी वेंदो। रूसी हुकूमत तरदीद करे चुकी आहे त पाकिस्तान खे सस्ते तेल जी आस नाहे कई। पार्लियामेंट 1973 जो मुतफ़िक़ा आइन जो मुहाफ़िज़ आहे। 75 वरी खां आइन सां खेॾियो पियो वियो। आइन मुल्क जी वाइदे जी निशानी आहे। आइन में समूरनि इदारनि जा इख्तियार तय कया विया आहिनि। तूफ़ानी बरसातनि सबबि मुल्क अंदरि तबाही थी। वफ़ाक़ी हुकूमत सूबनि सां हर तरह जो सहकार करे रही आहे। अॻूणी 83 पुलिस सरदारी इत्तेहादी पार्टियुनि जे अॻवाननि विच में राब्तो। आसिफ अली सरदारी, नवाज शरीफ ऐं मौलाना फजल रहमान विच में टेलीफोनिक राब्ते दौरान सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ऐं सियासी सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वठि। फ़ैसिले बाबति कुझु सियासी माण्हुनि ख़िलाफ़ रेफरेंस समेत मुख़्तलिफ़ ऑप्शन्स ते गौर वीचार कयो वियो। PTI चेयरमैन इमरान खान हिकु भेरो ॿीहर मुल्क में आम चूंडनि जो मुतालबो करे चुकियो। संदसि चवणु आहे त मुल्क जी सभ खां वॾी पार्टी खे इलेक्शन कमीशन ते एतमाद न आहे। इलेक्शन कमीशन साज़िश करे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जे अमल खे सबूताज़ कयो। सभ खां पहिरीं एतमाद जो इलेक्शन कमीशन घुरिजे। मौजूदा हालतनि मां निकिरण लाइ हिकु क़ौम बणिजणु पवंदो। वफ़ाक़ी काबीना जो चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान से पाण मुरादो नोटिस ऐं पेंच जोड़ण जे इख्तियारनि ते कानून साज़ी जो फ़ैसिलो। अदालती इख्तियारनि ते क़ौमी असेंबली में बहस कराइण ते इतफ़ाक़। पंजाब जे वॾे वज़ीर बाबति सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ते ॻणितीअ जो इज़हार। सो वोटो ऐं बेंच जोड़ण जे इख्तियारनि जे हवाले सां कानून साज़ी जे फ़ैसिले बाद जस्टिस काज़ी फाइज़ी सां ख़िलाफ़ सुप्रीम जुडिशियल काउंसिल खां रेफरेंस वापसि वठण जी मंज़ूरी। क़ौमी असेंबली में अदालती सुधारनि लाइ गॾियल पार्लिमानी कमेटी क़ाइम करण जो ठहराव यकराई मंज़ूर। कानून जी मंज़ूरी ऐं आइन में तरमीम रुॻो पार्लियामेंट जो हक़ आहे। आइन इंतज़ामिया मुतफ़िक़ा अदलिया विच में इख्तियारनि जी विच कंदो आहे। रियासत जो को बि थम हिक ॿिए जे इख्तियारनि में मुदाख़लत नथो करे सघे। पार्लियामेंट कंहिं बि इदारे खे पंहिंजा इख्तियार उरांघण जी इजाज़त न ॾींदो। ठहराव जो मतन।
पाकिस्तान में कोरोना के वधीक 8 मरीज सिहतूं लाइ वेठा एनआईएस मौजूद गुज़िरी सॼे मुल्क में 2843 माण्हुनि जा नमूना वरिता विया। वधीक 761 नवनि केसनि जी तस्दीक। हाकारी केसनि जी शरह 3.65% रही। 170 मरीजनि जी हालत गणती जोगी। वॾे वज़ीर मादली शाह कराची में रिथाबंदी न हुजण सबब मसला वधण जो इतराफ़ करे वरितो। माण्हुनि जी लॾफलाण सबब शहर जी आबादी तेज़ी सां वधी रही आहे। शहर खे ख़राब करण में असां सभिनी जो हथ आहे। उहो कम करण में नाकाम वियासीं जेको आवाम चाहे थो। वॾे वज़ीर मादली शाह जी प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं हू कराची में रिथाबंदी करे रहिया आहिनि। इक़्तिदारनि जे हिताई सतह ते मुंतक़िली जो हामी आहे। कंहिं बि ग़लति कम खे रोकण संदनि ज़िम्मेवारी आहे। सिंध के मुख्तलिफ़ शहरन में किथे तेज़ तो किथे हल्को मींहुं। बरसात जा रांगा जारी। आम जिंदगी मुतासिर। रोड रस्ता तालाब में तब्दील। कराची हैदराबाद बदीन शिकारपुर सखर लाड़काणो सांगड़ में बरसात। गोसपुर कनकपुर खैरपुर रानीपुर सेवर शिदातकोट ऐं ॿियनि शहरन में भी बरसात। बदीन के केतिरनि इलाइक़नि में बरसाती पानी में काल न थियण सबब प्रवासी परेशान। दादू जे रोडन रस्तनि ऑफिसनि अस्पतालन में पानी बीजी वियो। वधीक 4 घर पट मिठाणी से पाकटी कॉलोनी जा केतिराई घर रही पड़थी विया। सिवड़ में बरसात जी लाॻीते वसकारे सबब पोरितनि जा घर केतिराई रही पड़थी विया। सांगड़ जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाती पानी में काल न थियण सबब शहरनि जो औरतुनि ऐं ॿारनि समेत रोड ब्लॉक करे एहतजाज। थाणो बुलाखान वेझो दाऊ जबल नई मोड़ाई में बीच ते लुड़ी वियल नौजवान साहिर कासकली जो लाश 19 कलाकनि बाद हथ। सांगड़ वेझो गुम थियल धनार जो लाश बरसाती पानी माहत। 23 वरीअ जे साग जो लाश घर पहुचण ते कोहराम अची वियो। दरसाणो छनो वेझो 3 ॾींहं अॻु सुखड़ नदी में बुॾी वियल गुलशन हदीद पास नौजवान 6 साल उमिरि जो लाश मिली वियो। सिंध जे तफ़रीह मार्ग गोरख हिल स्टेशन जो रस्तो बरसातनि सबब जाबलू छिकू किरण सबब बंदि थी पियो। लाॻीतो तूफ़ानी बरसातनि सबब खावर लखवटां जाबलू छिकू किरियूं पियूं। रस्तो बंदि थियण सबब सियान ऐं इलाइक़े वासियुनि जी अच वञ रुकिजी वई। रस्तो न हुजण करे गोरख जे मुक़ामी रवासियुनि वटि खाद खुराक जी खोड़ सां गॾु मरीज़नि खे वाही पांधि अस्पताल आणण लाइ बि परेशानी वधी वई। ऐं कंबर जे कासे वारे इलाइक़े में खिरत जबल जी वही आयल नई जे तेज़ वेकरनि सबब 50 खां वधीक ॻोठ पाणी हेठि अची विया। ॻोठनि जो शहरनि सां ज़मीनी राब्तो कटियल। बलूचिस्तान मां ईंदड़ पाणी जो वॾो वहिकिरो कम शिदातकोट जे ज़िले सरहद सां टकराइजी वियो। इलाइक़े में बोर जो ख़तरो। पाणी में लाॻीते बात FP बचाव बंद वटि RP प्रे जे पाणी जो हमल ॾंड मेचो इंतज़ामिया मुतासिर ॻोठाणनि खे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल थियण जूं हिदायतूं जारी करे छॾियूं।